क्यों क्यों सबीर कीअं अचणु थियो आहे? ख़ैर त आहे? पांजी मां जे घर में इज्जत न लटो पराए मज़ो आयो सयूं हाणे साईं दास साहब तव्हां ज़िंदगी में पहिरियों भेरो उतां ते आयो आहियां उमेद सम्झी जिंदगी में पहिरियों दफ़ो मां तोॾे आयो आहियां उतां ते उमेद सम्झी हुकुम कर बाबा। लाल खान हुकुम कर सेठ लाल जो सिर भी हाज़िर आहे हुकुम कर सेठ लाल खान जो सिर भी हाज़िर आहे। घुरण आयो आहियां क्यों लाल खान मां सिर ई घुरण आयो आहियां किथे वई आहे असांजी नियाणी तव्हां असांजी न्याणी तव्हांजे छोकिरे सजावल सां निकरी वई आहे सजावल नाच हा ॿियो मुंहिंजी न्याणी तव्हांजो छोकिरो खणी हलियो वियो आहे असां लख खण जहिड़ा न थिया आहियूं छा असांजो सजावल सचो आहे। अरे यो बियर तो बियर सेठ यो कूड़ा है ये एकड़ा चक्कर हाँ क्यों सेठ इहो कूड़ आहे असां त सजावल अॼु जी अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे असां सां त सजावल अते अहिड़ी का ॻाल्हि ई न कई आहे असां सां त सजावल अते का ॻाल्हि ई न कई आहे सुल्तान तुंहिंजी न्याणीअ जी इज़त आहे सेठ तुंजी है तुंजी तुंहिंजी न्याणीअ जी इज़त आहे असां वटि इज़त आहे हा असां वटि इज़त आहे गुड हा थियो सेठ तुंहिंजी ऐं तुंहिंजी न्याणी जी असां वटि इज़त आहे। सेठ दिलावर